الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد الشيطان يعدكم الفقر ويأمركم بالفحشاء والله يعدكم مغفرة منه وفضلا صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला इन क़ुरान पाक जी आयत जे ज़रिए इंसान ज़ात खे ख़बरदार कयो आहे, होशियार कयो आहे त हे आदम जी औलाद, शैतान तव्हांजो पधरो दुश्मन आहे। विख विख ते तव्हांखे ख़राब कंदो, विख विख ते तव्हांखे रुसवा करण जी कोशिशि कंदो, बेकार बनाइण जी कोशिशि कंदो। एतिरे क़दुरु जो तव्हांखे वाइदो बि ॾींदो त तव्हां मुंहिंजे चवण ते हलो, मां तव्हां खां क़यामत जे ॾींहुं तव्हांजी सज़ा आई त मां खणंदुसि। ऐं एतिरे ताईं बि जेकॾहिं तव्हां मेहनत कंदव, जिदोजहद कंदव अल्लाह ताला खे राज़ी करण जी, त तव्हांखे सुस्त बनाईंदो, ॿियनि कमनि में रुझाईंदो, तव्हांजे ज़हन जे अंदरि विसवसा विझी करे तव्हांखे इबादत खां फेराईंदो। एतिरे ताईं जो हर चौंक चौराहे ते वेही करे तव्हांखे भुलाइण जी कोशिशि कंदो, बल्कि वाइदो कंदो तव्हां सां त माल बि ख़र्च न कजो, मिसकीन मोहताज थी वेंदव। घणी इबादत ऐं ज़िक्र तुंहिंजी अहिड़ा इहे इबादतूं कहिड़े कम जूं जो तुंहिंजे ज़हन में ख़्याल ऐं फ़िक्र ॿिया था अचनि। अहिड़ी निमाज़नि खां ईअं चङा आहियूं। पोइ बाज़ औक़ात वाक़ई कॾहिं कॾहिं माण्हू अहिड़ो जवाबु ॾींदा आहिनि त साईं व्याज वठूं पोइ निमाज़ पढ़ूं त निमाज़ थींदी? अहिड़ी निमाज़ कहिड़े कम जी, तंहिंखां निमाज़ पढ़ाईंदा। वरी चवनि त साईं कूड़ ॻाल्हायूं त पोइ निमाज़ थींदी? अहिड़ी निमाज़ कहिड़े कम जी, बसि निमाज़ ई न पढ़नि। वरी ईअं चवनि कॾहिं कॾहिं साईं हज बि कनि, क़ुर बि पढ़नि, वॾे अंदाज़ में मुफ़्ती ऐं आलिम साहिब सॻोरा बि हुजनि, ऐं वरी उन्हनि में ही फलाणियूं फलाणियूं ख़राबियूं बि हुजनि। साईं पोइ इल्मु कहिड़े कम जो, तंहिंखां ईअं चङा। शैतान इहा सोच फ़िक्र ॾेई करे इंसान खे ख़राबु कंदो आहे। अल्लाह तबारक व ताला हिन आयत जे ज़रिए बाख़बर कयो आहे इंसान खे, यादि रखो अशैतानु याइदुकुमुल फ़क़्र व यअमुरुकुम बिल फ़हशा। शैतान तव्हांखे वाइदा ॾींदो त मां वेठो आहियां न, जीअं वणे तीअं कर, तुंहिंजो सज़ा तुंहिंजो अज़ाब मूं ते ईंदो, मां खणंदुसि। ऐं तव्हांखे हर विख विख ते बुराई ऐं बुछड़ाई जो हुकुम कंदो। शैतान जे चवण ते न हलिजो, पर जेकॾहिं शैतान तिरकाए बि वञेव न त मायूस न थिजो। वल्लाहु याइदुकुम मिन्हु व मग़फ़िरतन व फ़ज़ला। वॾा लफ़्ज़ अल्लाह से फरमाया जे शैतान तव्हांखे वाइदो थो ॾिए त मां बि तव्हांखे वाइदो थो ॾियां मग़फ़िरत जो ऐं बख़्शिश जो। मायूस न थिजो, केॾो बि ख़राबु करे मुंहिंजे दर ते सुरी अचिजो, मां माफ़ु करण में देरी कोन कंदुसि, शैतान जे कयल महिनत ते पाणी फेरे छॾींदुसि। पोइ बुज़ुर्गनि लिखियो आहे, इंसान खां कोताहियूं थी वञनि त वरी फ़ौरन नेकीअ जे तरफ़ रग़बत करे, शौक़ु रखे, नेकियूं करे। बल्कि जेके दीनदार नेक निमाज़ी हुजनि उन्हनि खां जेकॾहिं कॾहिं वेसर थी वञे, भुल थी वञे, निमाज़ जमात खां रहिजी वञे, के नफ़िल सुनतूं रहिजी वञनि त उहे वरी पको करे पाण खे ओतिरा नफ़िल क़ज़ा तौर ते पढ़नि। तहज्जुद जंहिंखां रहिजी वञे त उहो क़ज़ा करे ओतिरो पढ़े, बल्कि वधीक पेशेमानीअ सां। जंहिंखां अवाबिन रहिजी वञे त उहो वरी फ़ुर्सत मिलेसि त ओतिरा नफ़िल पढ़े, छॾे न। जंहिंखां इशराक रहिजी वञे त वरी ओतिरो पढ़े, फ़ुर्सत जंहिं महिल मिलेसि ओतिरा नफ़िल पढ़े। तिलावत जो जेको आदी आहे उनखां रहिजी वञे वक़्त ते तिलावत, त वरी जंहिं महिल वांदकाई मिलेसि ओतिरी पढ़े, ओतिरी ॾंड में ॿीणी पढ़े। अधु सीपारो पढ़ंदो आहे त सीपारो करे पढ़े, शैतान खे ईअं मोचड़ो हणे। जॾहिं अहिड़े अंदाज़ में बंदो शैतान खे मोचड़ो हणंदो आहे, अल्लाह तबारक व ताला अहिड़नि बंदनि जी साराह कई आहे। तॾहिं अल्लाह ताला गाफ़िल ॿाननि खे होशियार करण जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ बयानु फरमाया, शैतान जे तव्हांखे वाइदा थो ॾिए नाकाम ऐं बेकार बनाइण जा, मां बि तव्हांखे वाइदो थो ॾियां त मुंहिंजे दर ते हली अचिजो, मां तव्हांखे माफ़ बि कंदुसि, पंहिंजे फज़ल सां बख़्शे बि छॾींदुसि। इहो अल्लाह तबारक व ताला जो
वॾो ज़बरदस्त बंदनि जे लाइ तसलीअ वारो कलाम आहे त तव्हां शैतान जे चवण ते जे तिरकी बि वञो त मायूस न थिजो। इन जा कुझु मां मिसाल ॾियां। जेके माण्हू दुनिया जे अंदरि हिन अहिड़े पुरफुतन दौर में पंहिंजो पाण खे संभाले विया, वॾा बाकमाल माण्हू आहिनि उहे। हिकिड़ो आम माण्हू आहे, अकेले सिर उनखे पंहिंजी जान, पंहिंजो बुत, पंहिंजो पाण खे संभालणु सवलो आहे। ॿियो घर जो सरबराह आहे, पाण खे संभाले, घर खे संभाले, ज़रा मुश्किल कमु आहे। ॿियो वरी क़ौम सॼीअ जो अॻुवान आहे, उहो पाण खे संभाले, क़ौम खे संभाले ज़िमेदार आहे, उनखे संभालणु सवलो आहे। ॿियो वरी मुल्क जो हुक्मरान आहे, पाण बि शरई तौर ते अदल ऐं इंसाफ़ सां हुकूमत करे, क़ौम में बि उहो इंसाफ़ ऐं अदल बर्पा करे। इहो वॾो जिहाद आहे। पर बाकमाल माण्हू गुज़रिया आहिनि अहिड़ा जेके एॾनि वॾनि मनसबनि ते रहिया, पोइ बि अलाह ऐं अलाह जे रसूल जे शरीयत खे नाफ़ज़ करण में पूरो ज़ोर ॾिनो। उन्हनि माण्हुनि जा मिसाल दुनिया में मौजूदु आहिनि। बुज़ुर्गनि लिखियो आहे, दीनी दस्तरख़्वान किताब जो नालो आहे। उन किताब में हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त पुराणे ज़माने में पटियाला, गुजरात, हिंदुस्तान पुराणो, हैदराबाद दखन जो पुराणो इलाइक़ो, जॾहिं पाकिस्तान हिंदुस्तान अञा गॾु आहे, बर सगीर जे नाले सां सॼो ईंदो हो। उन दौर में हिकिड़ो अल्लामा काज़ी साहिबु हुकुमरान हुयो, वक़्त जो चीफ जस्टिस सीशन जज बणियो कोर्ट जो। एॾो इंसाफ़ जो परवानो हो, एॾो शरीयत जो पाबंद हो, एॾो पाबंद हो। पोइ उन अदालती पंहिंजे उहिदे दौरान जेके फ़ैसिला कया, जेके मामला हुन वटि आया, क़ुरान हदीस जो रोशनीअ में जीअं हुन इंसाफ़ खे उजागर कयो दुनिया में, उन ते हुन किताब लिखिया। पोइ उन किताबनि जे लिखण खां पोइ हिकिड़ो किताब लिखियईं, रहमतुल लिल आलमीन। हुज़ूर सलातो सलाम जन जो शान हुन ॻायो। छा त हुन कमाल कयो आहे पंहिंजे किताब में। इत्तिफ़ाक़ सां हुनखे हज ते वञणु नसीबु थियो, मदीने मुनव्वरा में कुझु ॾींहं रहियो, मस्जिद नबीअ जे इमाम सां गॾु उनजी अलैक सलैक थी वई, निमाज़ पढ़ियूं, मस्जिद नबीअ में ॿाहिरि निकितो पिए आयो त मस्जिद नबीअ जो इमाम बि उन दौर में उन सां गॾियो आयो, कचहरी कंदो, हाल वाल कंदो, ॿाहिरि गॾियो आयुसि। जॾहिं जुतियुनि वारनि जॻहियुनि ते पहुता त इमाम साहिब उन काज़ी साहिब जी जुती ॾिसी करे झुकी पंहिंजे हथ सां वठी करे सिधी करे उन जे पेर जे अॻियो रखी, जीअं को मुरीद पंहिंजे मुर्शिद जे आॾो कंदो आहे, जीअं को शागिर्द पंहिंजे उस्ताद जे आॾो कंदो आहे, जीअं को औलाद में सदोरो बचिड़ो पंहिंजे अबे जे आॾो जुती सिधी करे रखंदो आहे। मस्जिद नबवीअ जे इमाम उन काज़ी साहिब जी जुती खणी करे सिधी करे उन जे अॻियां रखी, त हुन वरी तकड़ में झुकी करे उन जे हथनि खे पकड़ो त हज़रत हे छा था कयो? तव्हांखे अलाह ताला वॾो मक़ाम, वॾी मंज़िल, वॾो रुतबो ॾिनो आहे, मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे मूंखे जुती सिधी था करे ॾियो? अस्तग़फिरुल्लाह। चईंसि न साईं, न तव्हांखे ख़बर न आहे त मां कंहिंजे चवण ते इहा जुती तव्हांजी सिधी थो कयां। ही काज़ी साहिबु हैरान थी वियो त छा पिया चओ? चई हा, राति मूंखे रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबदन अबदा लिल क़ियामा अहिड़े क़िस्म जी दुरूद पढ़ियईं। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबदन अबदा लिल क़ियामा। साईं जन जी ज़ियारत थी, साईं जन फरमायो त मोहम्मद सुलेमान मंसूरपुरी काज़ी साहिबु जेको आयो आहे, इहो मुंहिंजो महिमान अथई, इन जो हर तरह सां ख़्यालु रखजांइ, एतिराम कजांइ। साईं जन जे पारत जे करे तव्हांजूं जुतियूं सिधियूं करणियूं थी पवनि। जंहिं किताब लिखियो आहे रहमतुल लिल आलमीन, वक़्त जो सीशन जज थी रहियो आहे, एॾो इंसाफ़ हुअसि जो अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद नबीअ जे इमाम खे पारत कई आहे त इकराम कजांसि, मुंहिंजो महिमान आहे। छा मक़ाम आहे? जिन अहिड़े माहौल में पाण खे संभालियो, तिन जो इकराम दुनिया में अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे असां तव्हांखे ख़बर ॾिनी, पैगाम ॾिनो त ईअं पाण संवारे अचिजो, तव्हांजी बि असां वटि ओतिरी इज़त आहे। अल्लाह पाक शला तव्हां असांखे बि इहो मक़ाम नसीब फरमाए। वक़्त जो हुक्मरान थी गुज़रियो आहे हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु, अल्लाह जे पैगम्बर जो ज़बरदस्त हुक्मरान सहाबी आहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे, मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे त चूंकि अल्लाह जे पैगम्बर जो सहाबी हो, शरीयत ऐं क़ुरान जो पाबंद हो, फ़ुरूई इख़्तिलाफ़, फ़ुरूई कमियूं कोताहियूं इंसान खां थींदियूं रहंदियूं आहिनि, क़तअ नज़र उन्हनि खां अल्लाह जे पैगम्बर जो सहाबी हो, जयद आलिम बि हो, राति जो तहज्जुद जो पाबंद हो। हिकिड़े दफ़े तहज्जुद पढ़ण हिन खां विसरी वियो, ग़फ़लत थी वई,
निंड गहरी हुई, खॼी वई, तहजुद रहिजी वियो। सुबुह जो जीअं उथियो, टाइम ॾिठई त ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, तहजुद जो टाइम त गुज़री वियो। फजर नमाज़ पढ़ियईं, पंहिंजे जॻह ते वेही करे इस्तिग़फ़ार कंदो रहियो, एॾो पेशेमान थियो, एॾो रुनो, एॾियूं माफ़ियूं वरितईं। सॼो ॾींहुं इन तहजुद जे रहिजी वञण जे करे रोअंदो रहियो, रड़ंदो रहियो, माफ़ियूं वठंदो रहियो, सुॾका भरींदो रहियो, इस्तिग़फ़ार कंदो रहियो सॼो ॾींहुं। नमाज़ूं पढ़ंदो रहियो, रोअंदो रहियो, सुनत नफ़िल पढ़ंदो रहियो, रोअंदो रहियो, वरी ॿिए पहिरीं पढ़ियईं, टे पहिरीं पढ़ियईं, मग़रिब इशा पढ़ियईं, रोअंदो रहियो। राति थी, वरी जॾहिं सुतो, ईअं रोअंदे रड़ंदे, वक़्तु अञा तहजुद जो छो ई मस हो, हिकिड़े शख़्स अची करे उथारियसि, उथो। उथी करे ॾिसी चवणु लॻुसि, तूं त अजीब माण्हू थो लॻी, नओं ओतिरो माण्हू आहे, मां तोखे सुञाणा कोन थो, केरु आहे? चई मां इब्लीस आहियां। चई इब्लीस, तूं त तहजुद पढ़ण खां रोकीने न, तूं वरी उथारी कीअं थो? चई हा उथो त वञ तहजुद पढ़। चई अगम ॿुधाए त तूं तहजुद पढ़ण खां माण्हुनि खे रोकीने, नेकीअ खां रोकीने, शराफ़त खां रोकीने, बुरो बनाईंदे, तूं तहजुद जो मूंखे कीअं थो ॾस ॾी? चई हा जेको कल्ह तोखे मां थधिड़ी निंड ॼाराई, थधिड़ा कढिया हा न, तोखे तहजुद खां गाफ़िल बनायो हो, पोइ वरी न सॼे ॾींहं में तो जेको इस्तिग़फ़ार कयो आहे, रुनो आहे, रड़ो आहे, तौबा कई अथई, पेशेमान थियो आहे, इन रोअण रड़ण जे करे तुंहिंजो मक़ाम इन तहजुद सां एतिरो न पियो मथे थिए जेको तुंहिंजे पेशेमान इस्तिग़फ़ार सां तुंहिंजो मक़ाम मथे थियो आहे। तंहिं करे उथी महिल सां पंहिंजा तहजुद पढ़, तुंहिंजे रोअण रड़ण सां अञा मक़ाम वधे थो। मथां सम्झो त शैतान असांखे कंहिं बि तरह सां छॾींदो। त ॾिसो, अल्लाह तबारक व तआला शैतान खे अहिड़नि जयद माण्हुनि, मज़बूत माण्हुनि जो ॾाढो आजिज़ थो बणाए। शैतान आजिज़ आहे, पर माण्हू मज़बूत हुजे त, ज़रे बराबरि शैतान इंसान खे नथो भुलाए सघे। माण्हू पको ऐं पुख़्तो हुजे त, पाण अगरि ढिलो हूंदो, ढोर बणिजी ॿकरी बणिजी बीहंदो त पोइ कन खां वठी शैतान खे वराइण में जाॾे वणंदुसि उते सवलो थींदुसि। तॾहिं त कंहिं बुज़ुर्ग हिकिड़े दफ़े कंहिं शख़्स खे वण जे हेठां तेज़ गर्मीअ में थोड़ खे टेक ॾेई करे वेठे ॾिठो, मथां अची करे अस्सलाम वालेकुम चयईं, जवाबु न आयुसि। वरी मथां बीही करे ईअं मुंहं ॾे ॾिठईं, सैयदा सलाम कयुमि, जवाबु कोन थो ॾी। चईं सलाम माना दुआ, दुआ जो जवाबु तोखे ॾियां, माना तोखे बि जवाब में सलामतीअ जी दुआ कयां। चईं पोइ हुकुम आहे, सलाम जो जवाबु त ॾिबो आहे न। चईं मां इब्लीस आहियां, सलाम जो जवाबु ॾेई तोखे दुआ छो ॾियां? चईं अच्छा तूं इब्लीस आहे? चईं इब्लीस आहे त पोइ हिते बेफ़िक्र लॻो वेठो आहे, तुंहिंजो कमु आहे माण्हुनि खे ख़ार करणु, ख़राबु करणु, इत्मीनान सां वेठो आहे तूं, बेफ़िक्र थियो, सफ़ा ईअं आराम सां इत्मीनान सां। चईं हा वाक़ई मूंखे हाणे फ़िक्र कोन्हे को। छो? चईं माण्हुनि मुंहिंजे चवण ते हली 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 पाण खे अहिड़ो बणाए छॾियो आहे जो हाणे मूंखे महिनत जी ज़रूरत कान्हे, पाण शैतान थी विया। बाज़ारी लफ़्ज़ असांखे मस्करी था लॻनि, पर गहरी नज़र सां ॾिसिजे त सोचण जो मक़ाम आहे। इंसान एतिरो बुरो थी वियो आहे जो शैतान बेफ़िक्र आहे। इन शैतान खे मोचड़ो हणिबो कीअं? पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठण सां। अल्लाह साईं सेखारियो आहे, वल्लाहु यइदुकुम मिन्हु व मग़फ़िरतन व फ़ज़ला। तव्हां मुंहिंजे दर ते सुरी अचो, मुंहिंजे पासे हली अचो, रिड़ी अचो, इन शैतान जी कयल महिनत ज़ाया करे छॾींदुमि, तव्हांखे माफ़ी ॾींदुमि, तव्हां इस्तिग़फ़ार त कयो, सुरो त सही। अल्लाह ताला वाइदो कयो आहे, वल्लाहु यइदुकुम, अल्लाह तव्हांखे वाइदो थो ॾे। तव्हां असांजा वाइदा भाऊ कचा हूंदा आहिनि, कोन पाड़ींदा आहियूं, अल्लाह ताला जा वाइदा पक्का आहिनि। सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़बान वाइदा पक्का आहिनि। इंसान खे मज़बूत थी करे शैतान खे मोचड़ो हणणो आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे जो रमज़ान मुबारक जो मुक़दस महीनो, असां में उहे साॻियूं ई पुराणियूं आदतूं। तॾहिं त जिन बुज़ुर्गनि लिखियो आहे त रमज़ान मुबारक में माण्हू पाण खे जेतिरो थी सघेसि बणाए ठाहे, अल्लाह तबारक व ताला खां पोइ इस्तिक़ामत घुरे, अल्लाह ताला सॼो साल ओड़ी फितरत नसीब कंदुसि जहिड़ी हे रमज़ान में पंहिंजी बणाईंदो। आदतूं तौर तरीक़ा रमज़ान में जहिड़ा पंहिंजा ठाहिणा अथसि ठाहे, अल्लाह ताला खां घुरे, सॼो साल ओड़ो ॾींदुसि अल्लाह ताला। ओड़ियुनि आदतुनि ते, ओड़ियुनि फितरतुनि, ओड़ियुनि शराफ़तुनि, इज़तुनि सां रहाईंदुसि। पर अफ़सोस असां पाण खे उन्हनि ई पुराणनि आदतुनि ते रखियो आहे, सिर्फ़ु नाले में रोज़ो आहे, सिर्फ़ु नाले में रोज़ो आहे, बाक़ी कुझु बि कोन्हे। अल्लाह ताला शला तव्हां असांखे सही तरह सां रमज़ान जो अदब ऐं एतिराम नसीब फ़रमाए। अल्लाह पाक शैतान जे मुक़ाबले में तव्हां असांखे मज़बूती ऐं इस्तिक़ामत नसीब फ़रमाए। अल्लाह पाक पंहिंजे दर ते इस्तिग़फ़ार ऐं तौबह जी तौफ़ीक़ बि नसीब फ़रमाए। ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।